HRJDU न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया मूंखे हैदराबाद का, जिते असांजे रिपोर्टर मुनसिफ टालपुर मुताबिक टंडोजाम शहर में लोडर ऐं हेवी गाड़ियों गुजरण मामूल बणिजी हुई। शहर में हेवी गाड़ियों के गुजरण सबब आवाम सख्त परेशानियों के मुंह ॾियण लगी। अपडेट कयूं पिया कि टंडोजाम शहर में टूल बचाइण लाइ लोडर गाड़ियों जेके सीमेंट तोड़े ॿियनि शयुनि सां भरियल 10 खां 12 व्हीलर मेन बाज़ार में गुजरण लगियूं, जे सबब ख़रीदारी लाइ बाज़ार में ईंदड़ माण्हुनि खे सख्त परेशानी थियण लगी। स्कूल टाइम वक्त खुलण तोड़ी स्कूल टाइम के वक्त मासूम ॿारनि के गुजरण वक्त लोडर गाड़ियों सबब हर वक्त के जानी नुकसान जो खतरो रहे तो। इन सिलसिले में हितां जे मौजूद वापारियों शहर ने HRJDU न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त लोडर गाड़ियों मेन बाज़ार में गुजरण लगियूं आहिनि, जंहिं करे असांजे कारोबार के सख्त नुकसान रसियो आहे। लोडर गाड़ियों के गुजरण सबब रोड पिण तबाह थी वियो आहे। इन्हनि मुतालबो कयो त लोडर गाड़ियों के शहर में गुजरण बंद करे असांखे परेशानी खां बचायो वञे। HRJDU न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ही। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।